हैदराबाद में पोहरियत मज़ामती तहरीक ऐं सिंध हारी कमेटी पारां सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ धार रैलियूं कढी एहतजाज कयो वियो। पोहरियत मज़ामती तहरीक तरफ़ां मसरूर शाह, गोहर मेमण ऐं मेहरान मेमण जी अॻवानी में गुल सेंटर खां निकितल रैली में रोशन बुरड़ो, दीदार शाम, आकाश अंसारी, इमदाद चांडियो, मुख्तियार अब्बासी, सनम चांडियो ऐं ॿियनि शिरकत करे नारेबाज़ी कई। पीपल्स पार्टी जे करे NOC जारी न करियां त वफ़ाक़ी हुकूमत के सदर के जो मौक़ी फ़राहम न थिया, उन करे सिंध जो माण्हू अॼु पंहिंजे शऊरी तौर ते सॼी सिंध में मज़ामत जे लाइ निकितो आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे इन फ़ैसिले तां पोइते हटणो पवंदो। पीपल्स पार्टी खे पंहिंजो क़िबलो दुरुस्त करणो पवंदो। पीपल्स पार्टी खे सिंध असेंबली जे अंदरि इन ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ करारदाद पास करणी पवंदी। जेसीं ताईं इहो फ़ैसिलो नथो थिए तेसिताईं सिंध जा माण्हू सरापाए जा। सिंध जो माण्हू उहा तरक़ी पसंदि कंदो जेका हू पाण चाहींदो, पंहिंजे लाइ चाहींदो, पंहिंजे माण्हुनि जे लाइ चाहींदो, पंहिंजे धरती ऐं पंहिंजे ग़रीबनि लाइ चाहींदो, पंहिंजे माहौल लाइ चाहींदो। हीअ कहिड़ी तरक़ी आहे जो मक़ामी माण्हू दरबदर, माहौल बर्बाद ऐं ॿाहिरिनि सरमाएदार कंपनियुनि खे वठी अचे ऐं ख़रबे रुपयनि जा हिकिड़ा नवां शहर अॼो ऐं धारियुनि खे आबाद कयो, त इहा तरक़ी न आहे। इहा त हिकिड़े क़िस्म जो साम्राजी ऐं सरमाएदाराना ऐं आपेशाही मनसूबा आहिनि। तरक़ी कंहिंखे ॾियणु चाहिनि था, कंहिंखे कराइणु चाहिनि था? सिंध जे माण्हुनि खे तरक़ी कराइणु चाहिनि था या उते पंहिंजा आलमी मफ़ाद खणी अचनि था ऐं उन्हनि खे ई तरक़ी कराईंदा ऐं उते पंहिंजा बेटा आबाद कंदा ऐं असांजे बेटनि खे जेके आख़िरी सिंध में वञी टपड़ बचाइनि सभु खणी विया आहिनि, सभु लुटे विया आहिनि। असां पोहरियत मज़ाहिमत सभिनि खे चवंदा सॼी सिंध खे एॾी वॾी मज़ाहिमत करणी पवंदी जो माण्हुनि खां MRD बि विसरी वञे, तॾहिं असां ॾिंगीअ खे आज़ादु कराए सघंदासीं। सिंध ते कब्ज़े जी शुरूआत असां कल्ह पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आया आहियूं। वाहिद सिंधी क़ौम आहे जेका पंहिंजी धरती खे पंहिंजी माउ थी सम्झे ऐं पंहिंजी माउ खे ॿिए खे ॾियणु या उन जो सौदो करणु उहो नामुमकिन आहे। हीअ जदोजहद आख़िरी तकमील ताईं सिंधी क़ौम जी जारी रहंदी। तरक़ी तॾहिं थींदी आहे जॾहिं ॿाहिरां पैसो अचे, का इंडस्ट्रीज़ अचे, तव्हांजी शइ खपे। हीअ त सऊं सिधो आहे त तव्हांजा ॿेट खपाए उहे ज़मीनुनि खे पंहिंजो बंगला ठाहे 1,25,000 बंगला ठहंदा उन मां, उहे खपाए, उहे पैसा काॾे वेंदा? उहे पैसा त ॿाहिरि वेंदा न, त उन मां तरक़ी कहिड़ी थींदी? जेको चवंदा तरक़ी थींदी। कामरेड अज़हर जतोई ऐं कामरेड समर जतोई जी अॻवानी में सिंध हारी कमेटी पारां हैदर चौक खां निकितल रैली पिणु प्रेस क्लब हैदराबाद पहुती। जेको आहे सो बेटनि ते कब्ज़ो करे पियो। हज़ारे मुआणा बेघर थींदा उनजी जाइनि ते, जेको असां हिनखे ऑर्डिनेंस खे रद्द था कयूं ऐं कॾहिं क़बूल न कंदासीं। सिंध जा माण्हू हाणे सुजाग थी सघा आहिनि ऐं सिंध जा माण्हू पंहिंजो हक़ 7 करोड़ आवाम हिन ऑर्डिनेंस खे रद्द करे चुकी आहे ऐं असांजे मथां क़ाबिज़ थियण था चाहिनि, वफ़ाक़ी इन साज़िश खे नाकाम कंदा। असांजो मुतालबो इहो आहे जेको वफ़ाक़ पारां ऑर्डिनेंस पास थियो आहे सिंध जे बेटनि जे ख़िलाफ़, असां उन्हनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त इहे बेट सिंध जा मिल्कियत आहिनि, सिंधी माण्हुनि जो हक़ आहे। इहे ऐलान वापसि वरितो वञे, ॿी सूरत में सिंध हारी कमेटी ऐं सिंध सॼी सरापा एहतजाज थी वेंदी। सिंध जा हारी, सिंध जा मज़दूर रोडनि ते निकिरींदा। इन्हनि बेटनि जो ख़ालिक़ असांजो सिंधु दरियाव आहे, त इन जे करे दरियाव बि असांजो आहे, समुंड बि असांजो आहे ऐं समुंड जूं जेके कानूनी सरहदूं आहिनि 12 नॉटिकल माइल्स, उन जे अंदरि जेको कुझु बि आहे उन ते वाज़े तौर ते आइन जा आर्टिकल आहिनि त उहा सूबे जी प्रॉपर्टी आहे। अॻवाननि चयो त सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जो कब्ज़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द सदारती ऑर्डिनेंस वापसि वरितो वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। कैमरामैन नसीब रिन सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़ हैदराबाद।